जय झूलेलाल। माया पृथ्वी आयलाणी, सतना मध्य प्रदेश में। कल रात बाबू आयो, घोड़े ते चढ़ियल हुया। चवंदा अड़े छोरा हलिया वे तो पहुतो गंबट घुमाए अचां, लारकाणो घुमाए अचां। मां चयो बाबा तव्हां? चया हाणे मां मोटी आयो आहियां, तोखे ख़बर कान्हे छा सिंध ऐं हिंद मिली विया आहिनि, मोदीअ सभु हिकु करे छॾियो आहे। मां चयो बाबा असां त हिते हिंदुस्तान में सिंध घुरे रहिया आहियूं, असांजी मांग आहे। चयो उहा मांग तव्हांजी जाइज़ आहे, पर ओरिजिनल सिंध असांखे मिली वई आहे, हली आहे तोखे घुमाए अचां। मां चयो बाबा कमाल थी वियो, घोड़े ते विया? चया हा घोड़े ते ॾाढो फर्स्ट क्लास घोड़ो थी वेहंदे न, अहिड़ो शानदार हलंदो थी निंड अची वेंदे। दोस्तो काश इहो सुपिनो न हुजे, सच हुजे। थी बि सघे थो पियो सुपिनो, सच थी वेंदो केॾी महिल, ॾिसिजो तव्हां। पर अॼु मां तव्हां सां ॿी हिकिड़ी ॻाल्हि करणु आयो आहियां। मां हमेशह पुछंदो हुउमि सभिनी खां, भई असांजे स्वतंत्रता संग्राम जी लड़ाईअ में अमर शहीद हेमू कालाणी साहिबु हुया या ॿिया बि कुझु माण्हू हुया? दोस्तो उनजी हिकु लिस्ट मां तव्हांखे कुछ नाला पढ़ी तो ॿुधायां। अमर शहीद हेमू कालाणी, अमर शहीद हरचंद राय विशनदास, अमर शहीद मेंगराज लुल्ला, अमर शहीद हासाराम पमनाणी, जेठोमल परसराम, हरिराम दयाराम, साधु हीरानंद, लालचंद जगतियाणी, स्वामी गोविंदानंद, आनंद टी हिंगोराणी, प्रोफेसर NR मलकाणी, लोकराम शर्मा, विष्णु शर्मा, हीरानंद करमचंद, हुंदराज दुखायल, मेलाराम वासवाणी, भेण सुचेता कृपलाणी, भेण कमला हीरानंदाणी, भेण लकिकी लालवाणी, भेण सदोरी अगनाणी, भेण कमला थावाणी, भेण पार्वती गिदवाणी, भेण जेठी मलाणी, भेण गंगा देवी रूपाणी, प्रभुदास ब्रह्मचारी, जीवनलाल जयरामदास, मोतीलाल बख्तियाणी, वीरूमल वेगराज। ॿुधायो साईं, नाला पढ़ंदो वेंदुमि न अधु कलाकु वीडियो ठही वेंदो, वरी पोइ तव्हां चवंदो एॾो लंबो थी वियो। दोस्तो मां तव्हां सभिनी खे ॿुधाइण थो चाहियां त असांजे भारतीय सेना में बि सिंधी समाज जो वॾो योगदान अथव। तव्हां ॿुधी करे हैरान थी वेंदव, नौसेना में, वायुसेना में, थल सेना में सिंधी समाज जा तमामु वॾा वॾा अफ़सर थी रहिया अथव। तव्हां पतो लॻाए वठिजो, तव्हांखे फ़ख्रु महसूसु थींदो। प्यारा दोस्तो, असांजे सिंधी समाज में वॾा वॾा डॉक्टर जेके दुनिया भर में मशहूरु आहिनि, फिल्मकार मशहूरु आहिनि, कहानीकार मशहूरु आहिनि, इंडस्ट्रियलिस्ट मशहूरु आहिनि, वॾा वॾा दानी महापुरुष मशहूरु आहिनि, वॾा वॾा संत महात्माऊं पंहिंजे ज्ञान जे कारण, पंहिंजे आशीर्वादनि जे कारण मशहूरु आहिनि। हाणे असांजे समाज में असांजे ॿारनि खे इहो ॿुधाइणो आहे त असांजा संस्कार, असांजी संस्कृति तमामु पुराणी आहे, असीं बहादुर आहियूं। हाणे उहो टाइम वियो त हिकिड़े गिटे ते कंहिं चापाटा हईं त तव्हां ॿियो गिटो बि साम्हूं रखियो। दोस्तो इतिहास गवाह अथव, जेका जेका क़ौम कमज़ोर थी अथव न, माण्हुनि उन्हनि जे मथां ॾाढो अत्याचार कयो आहे। हाणे ॿीहर वरी अहिड़ो कॾहिं मंज़र न अचिणो खपे त असां पंहिंजे देश मां भॼाए वञूं, असांजे मथां कोई अत्याचार करे, समाज में कंहिंजे मथां कोई अत्याचार करे न, तव्हां बुलंद आवाज़ सां उथी खड़ा थियो, सभु इकट्ठा थी वञो। ऐं इहो ई ॻाल्हि यादि रखिजो, जेका क़ौम बहादुर थींदी अथव न, उनखे हर कोई माण्हू सलाम कंदो अथव। सिंधी ॻाल्हाईंदा रहिजो, पंहिंजे संस्कारनि खे न विसारिजो, जय झूलेलाल चवंदा रहिजो, ऐं पंहिंजी माताउनि भेनरुनि खे ऐं पंहिंजे ॿारनि खे हाणे मज़बूत कयो। जय झूलेलाल।